इहा कना ॿुध इहा कनस्ताईं, तंहिं करे पोइ बानो झुकी रब जे पासे ॾे पियो अचे, हाणे बसि तुंहिंजी इबादत कंदासीं, तोखां मदद वठंदासीं, ॿियनि जी असांखे परवाह कान्हे, न ॿियनि जे ॾाढो झुकणो आहे। जॾहिं तूं एॾो महिरबान आहे, दुनिया आख़िरत में तुंहिंजो असां ते हथु आहे, कंहिं मज़लूम खे मज़लूम न रहणो आहे, कंहिं ज़ालिम खे ज़ालिम थी न गुज़ारणो आहे, त पोइ अहिड़े रब जे ॾाढो न्याज़ कजे, हुनजे ॾाढो इबादत कजे, हुनजे ॾाढो झुकाव कजे। इहा कन ॿुधो इहा कनस्ताईं। इहे जेके मज़मून आहिनि, हिन सूरत जा मज़मून एॾो वॾो मर्तबो रखनि था। पहिरीं महबूद बरहक़ जी तारीफ़ टिनि नालनि सां थी, जेके अलाह ताला जे अस्माउल हुस्ना जे सुठनि नालनि मंझां वॾो मर्जियो ऐं मदार आहिनि। अलाह, रहमान, रब, उलूहियत, रुबूबियत, रहमत जो बयान। इहा क नाबुद जो मदार उलूहियत ते आहे, इहा क नस्तईन जो मदार रुबूबियत ते आहे। रब आहे तॾहिं त हुन खां मदद वठूं था। सिधे रस्ते ते हिदायत घुरणु इहो रब जे रहमत सां तालुक़ु रखे थो। तंहिं करे इहे जेके आयतूं हेठि टई आयूं, इहे वरी इन टिनि इस्मनि सां मुनसलिक थी पयूं। अलहमद जो लफ़्ज़ टिनी ॻाल्हियुनि ते शामिल आहे, छो त तारीफ़ उलूहियत ते, तारीफ़ रुबूबियत ते, तारीफ़ रहमत ते थी। इहो मालिक हक़दार थियो इन जो। संदसि तारीफ़ ऐं संदसि इज़त उनजे शान ऐं कमाल जा शाहकार आहिनि। इहा सूरत फातिहा ॼण मआद जे सबूत में, आख़िरत जे सबूत में ऐं ॿाननि खे उते नेक ऐं बद अमल जे बदिले ॾियण में रब तबारक व ताला जे अकेले हाकिम हुजण लाइ संदसि मख़लूक में फ़ैसिलो कंदड़ साबित थी चुकी। हिते हुकूमत आदला न हूंदी, उहो सभु मालिक यौमदीन जे अखर मंझां सम्झ में आयो। अलाह ताला हिदायत जो निज़ाम नबूअत जे पैगाम सां इख़्तियार कयो, त जीअं नबूअत जे ज़रिए माण्हुनि खे हिदायत ॾिजे, छाकाणि त उहो थियो रब्बुल आलमीन। जिस्म में रूह खे वरी अहमियत आहे, तंहिं करे उनजी तरबियत वही इलाही सां थिए। रसूल जे मोकिलण ऐं हिदायत जे नाज़िल करण सां उन्हनि खे इल्म ऐं हिकमत सेखारणु रब तबारक व ताला जारी रखियो ऐं एतिरियूं नेमतूं अता कयईं जो अखि छिंभ जेतिरो वक़्तु बि न थियूं उहे कटिजनि ऐं अलाह जूं नेमतूं मुसलसल पयूं थियूं हलनि। तंहिं करे उन्हनि ॿाननि खे अहिड़ो आज़ादु ऐं बेकार न छॾियईं जो न की नफ़ो सम्झनि, न की नुक़सान, न दुनिया जो पतो न आख़िरत जो पतो। पोइ न त इहो परवरिश ऐं निपाज में बि नुक़्स थी पवंदो, छो त रब तबारक व ताला हाणे पंहिंजी मार्फत त हुननि खे ॾिए न। अलाह ताला हर ऐब खां पाक आहे, नुक़्स अलाह जी तरबियत तालीम में कोन्हे। तंहिं करे वरी रूहानी तरबियत बि एॾी वॾी करे छॾी नबूअत जे ज़रिए। अलाह त फरमाए त इन्हनि माण्हुनि ख़ुदा जो क़दुरु न सुञातो आहे, अमा क़दर अलाह क़दरी। अलाह जो लफ़्ज़ बाने खे हैरान कंदड़ आहे। अहिड़े महबूद मालिक जे रज़ा ताईं पहुचण ऐं संदसि इबादत जी तरह मालूम करण लाइ वरी रसूल जी ताबेदारी खां सवाइ बाने खे ॿियो चारो कोन्हे। उनजो नालो रहमान, संदसि रहमत बाने खे बेकार नथी छॾे ऐं संदसि कमाल जेको रब तबारक व ताला जो कमाल आहे, उन कमाल खे बाने ताईं पहुचण लाइ जेको ख़ासि हिदायत जो कमाल आहे, उहो बि बाने खे आज़ादु नथो छॾे। जो बानो उथी पंहिंजे रब तबारक व ताला जे मार्फत में कमज़ोर थी पवे ऐं हीअ हुनखे शिकायत रहिजी वञे त रब मूंखे पंहिंजी मार्फत न ॾिनी, इहो न आहे। संदसि रहमत बाने खे बेकार नथी बणाए ऐं बाने जो जेको संदन कमाल आहे हासिल करणु, उन्हनि जे रस्तनि खे रब तबारक व ताला ॿुधाइण खे बि नथो छॾे। तंहिं करे अलाह जे रहमत जो वॾे में वॾो शाहकार इहो आहे त रसूल मोकिले ॿारनि जी हिदायत करे, नेकी ऐं बदीअ जे नताइज खां आगाह करे, जिस्म जे तरबियत लाइ मींहं वसाइणु, सलाह पोखिणु ऐं पोखूं फुटाइणु अलाह जे रहमत जी तक़ाज़ा हुई।
इहो सभु थियो हिकु तरफ़। ऐं दिलि ऐं रूह जे ज़िंदगीअ लाइ वरी रब तबारक व तआला इल्मी कमालात अता कया। जीअं बदन जे आबादी लाइ रब ताला इंतज़ाम कयो, तीअं रूह जे आबादी लाइ इल्मी कमाल नाज़िल करे ऐं अलाह ताला इंसान खे हैवाननि जानवरनि खां जुदा करे अकुल अता फरमाए, वही इलाही सां उनखे नूर ॾेई रब ताला उहे नेमतूं ॾिनियूं जिन सां बानो रब जी मार्फत हासिल करे कमाल ते पहुचे। यौमुद्दीन जो जेको लफ़्ज़ आहे, बाननि खे नेक अमल जो दर्जो ऐं बेफ़रमाननि जे बुराईअ जी सज़ा यादि थो ॾियारे। माना हिसाब किताब जो हिकिड़ो ॾींहुं थींदो, उन हिसाब किताब जे ॾींहं में सभु कंहिंखे ख़्यालु रखिणो आहे। ऐं हीअ ॻाल्हि थो ॿुधाए त अलाह ताला कंहिंखे बि बिना हुजत क़ाइमु करण जे सज़ा न ॾींदो। ऐं हुजत वरी रसूलनि जे ज़रिए क़ाइमु थींदी, वही इलाही जे ज़रिए किताब जे नाज़िल थियण जे ज़रिए क़ाइमु थींदी। चइबो हे तव्हांखे दस्तावेज़ मोकिलियासीं, इन खां पोइ बि तव्हां न सम्झो, तंहिं करे सज़ा लॻंदी। जज़ा ऐं सज़ा जी हक़दारी इताअत ऐं ताबेदारीअ जे हुजण न हुजण ते आहे। जेकॾहिं माण्हू फर्म बरदार थियो त बदिलो सुहिणो, बेफ़रमान थियो त सज़ा लॻी। अलाह ताला फरमायो, सीक़ अलज़ीन कफ़रू इला जहन्नम ज़ुमरा, काफ़िरनि खे जहन्नम ॾे टोला टोला करे हकिलियो वेंदो। वसीक़ अलज़ीन तक़व रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा, ऐं नेकनि खे जन्नत जे पासे ॾे टोला टोला करे हलायो वेंदो। इहो सभु यौमुद्दीन जो ॾींहुं आहे। दीन माना हिसाब किताब। अलाह तबारक व तआला उन ॾींहं ते सभिनी सां इहो बर्ताव कंदो। इन खां बाद इहा कनाबुद मुंहिंजो ज़ाहिर थो थिए त अलाह ताला जी इबादत संदसि पिसंद ऐं रज़ा ते थींदी। जंहिं नमूने में रब राज़ी आहे, इबादत उहा करणी पवंदी। असां जंहिंमें राज़ी हुजूं उहा ई इबादत करे, उहा न आहे। इहा कनाबुद जो मतिलबु आहे असां तुंहिंजी ई इबादत था करियूं जंहिंमें तूं राज़ी आहीं। ऐं सही इबादत ॿ टे क़िस्म आहे। दिलि जो ज़िक्र, ज़ुबान जो शुक्र, ऐं जेको ख़ौफ़ आहे दिलि में अलाह जो, सही इबादत इन्हनि सां तालुक़ रखे थी। अकुल सलीम जी बि इहा तक़ाज़ा आहे त मालिक जी इबादत बानो अहिड़ीअ तरह इख़्तियार करे जंहिंमें उहो मालिक पंहिंजे बाने ते रहम करे ऐं पंहिंजे दिलि खे, क़ल्ब खे ऐं क़ालब खे ऐं ज़ुबान खे पंहिंजे रब जे पासे ॾे मुतवजो करे। दिलि रूह जो मर्कज़ आहे, जिस्म मादे जो मर्कज़ आहे, ऐं ज़ुबान ॿिन्ही जो इक़रार थी करे, पंहिंजे रूह जो ताबीर बि करे थी, जिस्म ते जेके तकलीफ़ूं या आराम अचनि उन्हनि जो बयान बि करे थी। कॾहिं ज़ुबान हिकिड़ो दलील चइबो। तंहिं करे इबादतूं टे थी पयूं। दिलि जी इबादत ज़िक्र सां, बदन जी इबादत अलाह जे आॾो झुकण सां, ज़ुबान जी इबादत अलाह जी शुक्र सां ऐं क़ुर जी पढ़ण। टे इबादतूं थियूं। पर इहा ॻाल्हि कीअं सम्झजे हा? जेकॾहिं अलाह ताला रसूलनि सगोरनि खे दुनिया जे जहान में न मोकिले, उहा तालीम उन्हनि खे ॾेई माण्हुनि खे न ॿुधाए त कीअं माण्हू सम्झंदा? तंहिं करे रसूलनि मोकिलण जी ज़रूरत हर हिकिड़ो अक़लमंद इंसान सम्झे थो त आहे। रसूल ज़रूरु अचे। अलाह तबारक व तआला हिन काइनात में हिदायत जे इंतज़ाम रखण खे तमामु ज़रूरी ॼातो।
जेकॾहिं हिदायत अलाह ताला न करे त काइनात रब खां आवारी थी वञे, कहिड़ी ख़बर त रब खे कहिड़ी तरह सम्झिजे। काइनात खे हिदायत जे इंतज़ाम खां ख़ाली रखणु अहिड़ो ई मुहाल ऐं मुश्किल आहे जहिड़ी तरह जहान खे ठाहींदड़ जे कुदरत खां अलॻि रखणु नामुमकिन आहे। जहान बिना ठाहींदड़ जे थी सघे थो, अहिड़ी तरह हे जहान हिदायत खां सवाइ बि नामुमकिन आहे। तंहिं करे अलाह ताला ॿिन्ही ॻाल्हियुनि जे इनकार खे हिकु जहिड़ो कुफुर चयो। हिकिड़ो चए जहान खे ठाहींदड़ कोन्हे, ॿियो चए जहान खे हिदायत कंदड़ कोन्हे, ॿई कुफुर हिकु जहिड़ा आहिनि। माना अलाह तबारक व ताला जो माण्हू कुफुर करे त बि काफ़िर, रिसालत जो कुफुर करे त बि काफ़िर, छो त रिसालत सां अलाह जी मार्फत हासिल थी थिए। पोइ कीअं मार्फत थिए? ही हिकिड़ो मज़मून आहे जेको असां फातिहा जे मथां ॿुधायो हो। असांजा शहरी दोस्त बि हिन में अचनि था केतिरा, उन्हनि जो वक़्तु एतिरो घणो कोन्हे। मां हिन लाइ तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां थो त असांजो हिकु कमु हाणे 2-3 कलाक पियो हलंदो, तंहिं करे जेके दोस्त ॿुधी सघनि हुनजे लाइ फ़िलहालु असां दुआ था घुरूं। तुंहिंजी ही इबादत था करियो। इन मां ज़ाहिर थिए थो त अलाह जी इबादत संदसि पसंदि ऐं रज़ा जे मुताबिक़ थींदी। तुंहिंजी ही इबादत था करियो, इबादत उहा रहंदी जेका रब ताला पसंदि करे। उनजी सही इबादत ज़िक्र क़ल्बी, शुकुर ज़ुबानी, ख़ौफ़ फितरी, इन्हनि सां बदिल आहे। अक़ल सलीम जी पिणु उन ते इहा ई फतवा आयल आहे। अकुल बि चाहे थो त पंहिंजे इन मालिक सां इबादत जा 3 क़िस्म जारी रखे।